आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु असां वञूं था भोपाल बेड़ागढ़ में, जिते पारिवारिक मेला है 12-13 अप्रैल जो भोपाल मेला सिंधी मेला समिति पारां लगायो वेंदो आहे। ॾाढो भव्य मेलो हूंदो आहे ऐं ख़ुशनसीबी आहे असां बि उन मेले में अॼु वञूं पिया। रस्ते ते आहियूं, शाम जो भोपाल पहुची वेंदासीं ऐं बेड़ागढ़ में सुंदरवन नर्सरी में उन मेले में पाण मिलंदासीं। ऐं मां ॿुधियो आहे कल्ह त सुभाणे त हुन में 13 तारीख़ जो टप्पू सेना बि अचण वारी आहे। अॼु बि फेमस गायक अचण वारा आहिनि, सुभाणे बि फेमस गायक आहिनि ऐं ॾाढी हस्तियूं बि हुन मेले में अचनि पियूं। ॾाढो प्यारो मेलो लॻंदो आहे ऐं ॾाढा दरियानी जी शायदि मेला प्रमुख आहिनि, ॾाढो बढ़िया शायदि अध्यक्ष आहिनि, मूंखे पूरी जानकारी न आहे। पोइ बि ॾाढी महिनत था करनि ऐं सभनानी जिन जी टीम बि ॾाढी महिनत थी करे हुन मेले में। ॾाढो प्यारो सिंधियत खे वधाइण वारो मेलो आहे। असां रस्ते ते ई आहियूं ऐं शाम तक भोपाल बेड़ागढ़ पहुचूं था ऐं हिन मेले खे इंजॉय कंदासीं। तव्हां बि जल्दी सां मेले में इंजॉय करो, किथे बि हुजो, आसे पासे बि रहंदा हुजो भोपाल जे, त अची वञो हिन मेले में, मज़ो कंदासीं राति जो। ऐं कई माण्हू चवंदा आहिनि भाऊ तव्हांजो नसीबु आहे, हेड़ी ज़ाल मिली अथव भाऊ। मां 32 सूमर रखिया आहिनि, 7 बुधर रखिया आहिनि, तव्हांखे छा ॿुधायां, 3 मंगल बि रखिया आहिनि, बसि आर्तवार रहियल आहे, उहो बि रखंदसि कि ॿुढापो बि सुठो निकिरे। त इन लाइ तव्हां बि विर्ता रखंदा करो, जालुनि खां घटि रखाईंदा करो, तव्हां वधीक रखंदा करो भाऊ, ख़ुशि रहंदव। ऐं घरां निकिरो त घर जी लक्ष्मी खे पेर पई निकिरंदा करो, ॾींहुं सुठो निकिरंदव।